शहीद सहाफ़ी काविश के न्यूज़ सखर के ब्यूरो चीफ जान मोहम्मद महर के कत्ल केस में गिरफ़्तार 3 सहूलतकारन जो जिस्मानी रिमांड पूरो थियण ते अॼु सखर के दहशतगर्दी ट्रोड अदालत में पेश कयो वियो आहे। सीटीडी पुलिस पारां गिरफ़्तार 3 जवाबदारन बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर ऐं मुनवर महर खे सख़्त पैरे हेठि सखर के दहशतगर्दी ट्रोड अदालत 1 में पेश कयो वियो आहे। कुछ ही देर में जांच ऑफिसर पारां गिरफ़्तार जवाबदारन के एटीसी कोर्ट 1 के जज अब्दुर्रहमान काज़ियारो पेश करे वधीक जांच जे लाइ जिस्मानी रिमांड की इस्तदा कई वेंदी। 13 अगस्त ते 36 ॾींहं अॻु हथियारबंदन सखर के विच शहर में फायरिंग करे सीनियर सहाफ़ी काविश के न्यूज़ सखर के ब्यूरो चीफ जान मोहम्मद महर के फायरिंग करे शहीद कयो। कत्ल केस में जेके सो मालूम जवाबदार जेके सो सुञातल शेर मोहम्मद उर्फ शेरू महर, कुर्बान महर, गुलजार महर, सोहेल महर थोड़े जेके सो ॿिया जवाबदार जॾहिं त 3 नामलूम में 7 जेके सो सहूलतकार नामज़द किया विया। पुलिस 20 ॾियारा अॻु सिर्फ़ 3 सहूलतकारन के गिरफ़्तार करे सघी आहे, जिनके 5 भेरो जिस्मानी रिमांड जे लाइ एडीसी कोर्ट में पेश कयो वियो आहे। जॾहिं त जेके मुख्य कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। गुज़िरियल ॾियारे सखर पुलिस पारां कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन करे कातिलनि जी सहूलतकारीअ जे इल्ज़ाम हेठि 4 जेके सो शकी जवाबदारन के गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी इरफान समूह जो चवणु आहे त अॼु ॿिए ॾियारे ऑपरेशन जारी आहे। उन जेके गिरफ़्तार कयल शकी जवाबदार आहिनि उन्हनि खां जांच खां पोइ जेको आहे सो वधीक जेके सो पके वारे हंधनि ते बि कार्रवाइयूं करे वधीक गिरफ़्तारियूं करण जो इम्कान पिणु आहे। जॾहिं त कचे वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जे मदद सां एसएसपी जो चवणु आहे त ऑपरेशन जेको आहे सो कयो वेंदो ऐं जेके मुख्य कातिल आहिनि उनखे जल्द जेको आहे सो गिरफ़्तार कयो वेंदो। एसएसपी सखर अॼु बि ॻाल्हाईंदे चयो आहे त कचे वारे इलाइक़े में जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि जो चइनी तरफ़नि खां घेरो कयो वियो आहे। ॿेड़ियुनि जी आमद रफ़्त जेका आहे सो बंदि कई वई आहे। जॾहिं त पतड़नि ते पुलिस पिकेटूं क़ाइमु करे आरज़ी जेके सो कचा रस्ता क़ाइमु कया विया आहिनि ऐं पुलिस खे जेको आहे सो अंदरि कचे वारे इलाइक़े में वधीक जेको आहे सो दाख़िल कयो पियो वञे। अॼु 36 ॾींहुं आहे। हिन वक़्त ताईं मुख्य जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। गिरफ़्तार 3 सहूलतकारनि खे कुझु देर में जेको आहे सो एटीसी कोर्ट 1 जे जज आरो पेश करे वधीक जिस्मानी रिमांड की इस्तदा कई वेंदी।